इंशाल्लाह। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। भली कार चवंदा अचो त क़ुर सिखूं सिंधी में। अॼु जो टॉपिक अल्हम्दुलिल्लाह सूरा निसा जी आयत नंबर 15 खां 22 पढ़ंदासीं। ऐं को बि सुवाल हुजे त प्लीज़ आख़िर में पुछी सघो था। जज़ाकल्लाह ख़ैर साईं, ओवर टू यू। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। बिस्मिल्लाह वल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलाम अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। ऐं अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, जीअं साईं चयो त हाणे तव्हां ही ॾिसो स्लाइड में ॾिठो हूंदो त ही शइ हिकिड़ी ज़ाहिर थिए थी पई। रुकू नंबर 3 आहे सूरा निसा जो। जुज़ कहिड़ो आहे? लन तनालु पियो थो हले, जेको सिपारो आहे। 15 खां 22 आयतूं। इन में जेकॾहिं मां ही हिकिड़ी लाइन में लिखां पियो न, ही ॿई टॉपिक ॾाढा अहम आहिनि पंहिंजे हिसाब सां। इन करे मूं हूअं त नंढा अखर थी वञनि, ज़ाहिर न अचे हा। हक़ीक़त में कंहिं सूरा बक़रे जॾहिं असां पढ़ूं पिया त असांजी हिकिड़ी भेण हिकिड़ो वीडियो वग़ैरह मोकिलियो, जंहिंमें ॿुधायो हलियो त ॾिसो सूरा बक़रा टॉपिक वाइज़ कीअं कीअं कहिड़ी आयत खां कहिड़े नंबर ताईं विरहायल आहे। पोइ मूं अञा पंहिंजे अधी खे जेको आहे न, पंहिंजा ही थोरो जेको अॼु क्लास में सिखिबो वारा जेको बि स्लाइड हुई जेका जेका सूरा बक़र जूं थींदियूं आहियूं, पियो मां मोकिलियोमांसि। मूं चयो थी तव्हां ॾिसो बिल्कुलु अहिड़े ई नमूने सां ईअं ई असांजो सिंधी में भला ॾिसो हे इहा विरासत आहे। इन हिननि आयतुनि खे तव्हां थोरो ॾिसंदो न, सूर निसा सम्झणी आहे असांखे। अॻिते न हलिया ऐं 176 आयतूं आहिनि। हिकु कोन आयतुनि में छा आहे? यतीम जो माल, चइनि शादियुनि जी ॻाल्हि बि अचे थी पई। ऐं शादियूं हिन में उनवान मूं न रखियो, पहिरीं मां रखां पियो शादी, पर मां चयो उनवान इहो ई न आहे। उनवान आहे यतीम जो माल। ऐं यतीम जो ज़िक्र हुयो तंहिं तॾहिं शादियुनि जो ज़िक्र आयो। वरी तरको मीरास जो ज़िक्र ईंदो त तरके जी ॻाल्हि, त जेको माण्हू छॾे वेंदो आहे उहा मीरास हूंदी आहे, हुनजे विराइबो कीअं, हुन में कंहिंजो कहिड़ो हिसो आहे। वरी इल्मुल मीरास, हिन पूरो इल्मु थो अचे, उन में औलाद वालदेन जा हिसा वसियत बाबति में ज़िक्र अची वियो। तव्हां ॾिसो इहे टॉपिक आहिनि न, आयतूं पढ़ी वञी सम्झो वञी, सम्झो मतिलबु आयतूं खोलियूं सम्झूं। हाणे हिन में ॿ टॉपिक ईंदा। तौबा, कंहिंजी तौबा क़बूल न आहे, कंहिंजी आहे इहो बि आहे, पर कंहिंजी तौबा क़बूल न, इहा इंपॉर्टेंट शइ आहे। ॾिसो सही अलाह छा थो चए। वरी ॿी ॻाल्हि औरत जी ॻाल्हि। हाणे औरत जी कहिड़ी ॻाल्हि जी अहमियत आहे? ॻाल्हि आई निसा आहे ई औरतुनि ते, औरतूं। पर हिन में औरत जे बाबति जेका ॻाल्हि आई आहे, इन में हिकिड़ो हुते जेको कल्चर आहे पुराणो ज़माने जो, उन में इहा आयत लहे थी पई। उन में उहा आयत कहिड़े कल्चर जो कीअं ज़िक्र करे थी पई, फाशी जेके असां बदकारी चवंदा आहियूं, उन जो ज़िक्र थो अचे। पर वरी हुन सां गॾोगॾु औरतुनि जा हक़, कमाल था। कॉम्बिनेशन क़ुर पाक जे लफ़्ज़नि जी, आयतुनि जी, सूरतुनि में कीअं किथे, इहो ई वॾो तदबुर आहे। जेकॾहिं थोरो बि असांखे सम्झ में अची थो वञे त यानी बसि लफ़्ज़ नथा निकिरनि न। सुभान अल्लाह। इन लाइ सभ खां जेॾी बि वधि में वधि तारीफ़ करे त हिकिड़ा 20 किताब लिखजनि तारीफ़ जा, कंहिं बि आयत जे लाइ, छड़ो हिकिड़ी जे लाइ न, सभिनी खां बहितर लफ़्ज़ आहे सुभान अल्लाह। कमाल आहे क़ुर पाक जो न, सुभान अल्लाह। बसि ॿियो छा चइजे, कहिड़ी वधीक तारीफ़ कजे। सुभान अल्लाह, अल्लाह अकबर। अचो ॾिसूं त कीअं कॉम्बिनेशन हिकिड़ी, कीअं हिकिड़ी हिकिड़ी जाइनि ते ॻाल्हि शयूं रखियल आहिनि। हीअ आयत हले थी पई जेका शुरू थींदी 15 नंबर, 15 खां 22 ताईं पढ़ंदासीं। वल्लाती यातीन अल फ़ाहिशत मिन निसाइकुम। हितां हले थो पियो अलए हिन, हिकुम हे हुन, या वरी हिन कयोसि, जेको बि चइजे। ठीकु, हिते ईंदो हुन। मतिलबु चवण जो इहो आहे त ही ॿ इन्हनि ते लफ़्ज़नि ते तव्हांखे थोरो गौर कजो प्लीज़। वरी हे लाती बि हिन रंग में आई, हो लाती अलाए छा आहे। वल्लाती यातीन, ही छा आहे लफ़्ज़, कीअं पढ़िबो?
साईं कोन्हे को जेको आहे साईं पढ़ंदो आहे त हुन में ख़बर पवंदी आहे उचार जी। ही यातीन न आहे। जॾहिं हमज़ा ईंदो आहे अल्फ़ त चइबो आहे या, इनखे झटको करे पढ़िबो आहे। ही थींदो वल्लाती या, यातीनल फाहिशत मिन निसाइकुम। नून ते जॾहिं शब्द ईंदी आहे त छा थींदो आहे? हिकिड़ो अहम ॻाल्हि थींदी आहे। नून ते जॾहिं बि शब्द हूंदी आहे त आवाज़ नक मां निकिरंदो, हिनखे चवंदा आहियूं गुनो थींदो। जॾहिं बि नून ते शब्द हूंदी तॾहिं तव्हां लफ़्ज़ पढ़ो, नून ते शब्द ज़रूरु निकिरे, आवाज़ नक मां निकिरे। मिन, मिन चई ॾिसो इहो, मिन, मिन, मिन निसाइकुम। वरी फस्तश, साईं इनखे इदगाम गुना चइबो न। जी गुनो सही बिल्कुलु। इदगाम इदगाम। थींदो। इदगाम मतिलबु त नून ॿ आहिनि हिते एक्चुअली। ऐं नून जो हिन सां इदगाम थींदो। ही जेको नून आहे, साकिन आहे न, हिनखे नून साकिन जो इदगाम चइबो आहे। हे नून साकिन आहे न, हिन ते का हरकत कोन्हे का, पर ही नून ते शद ॾिनल आहे न, इन ते हिन सां मिलंदो। जॾहिं बि शद अखर खे छिकींदी आहे, शद अखर खे या उचार खे छिकींदी आहे, माना हूअं ई जिते शद हूंदी त उनखे उहो ज़रूरु पढ़िबो ऐं उनखे ज़ोर ॾेई पढ़िबो। ॿ हरकतूं हूंदियूं आहिनि उहे, उनखे चइबो आहे ॿ हरकतूं। माना हिते ॿ नून आहिनि एक्चुअली। हिते नून साकिन आहे, पोइ जॾहिं हिन सां पढ़िबो त मिन, हाणे नून गुनो थींदो, आवाज़ न कमाईंदो। मिन निसाइकुम। ऐं ही निसा ईअं कोन्हे, जॾहिं मद कोन्हे का त उनखे घणो छिकणो न आहे। अलिफ़ जूं ॿ हरकतूं थींदियूं आहिनि। जीअं असां चवंदा आहियूं लफ़्ज़ बाबा, चवंदा आहियूं न बाबा, चाचा चवंदा आहियूं, मामा चवंदा आहियूं। इन्हनि ते यादि रखिजे, ॾाढो सवलो थींदो तव्हांखे। इहो लफ़्ज़ कहिड़ो आहे? चाचा। जेकॾहिं हिनखे अलिफ छॾे ॾियो त छा थींदो? च। इहा हिकिड़ी हरकत आहे, च। पर जॾहिं हुन सां अलिफ कराइबो त हिन में ॿ हरकतूं थींदियूं। पोइ थींदो च जे बजाए थी वेंदो चा, चा, मां, बा, बा। हुअं न जेकॾहिं हरकत हिकु अलिफ न हुजेसि त थींदो ब। अलिफ ईंदो थींदो बा, बा। हाणे इहो थियो हिते। हाणे फस्ता शिदु अलय हिन, अला लफ़्ज़ आहे, अला, हुन सां गॾु छा थियो? हिन आयो। अरबात माना चार। अरबा चवंदा न, अरबा जो ॾींहुं चार आहे, छो जो हुननि जो योदियुनि जो जेको शुरू थींदो या हुन कैलेंडर में हूंदो हुयो, उहो थींदो छंछरु, आचर, सूमर, न आचर खां शुरू थींदो। आचर, सूमर, अंगारो, अरबा। आचर खां शुरू थींदो जेको असां मोकिलियो ॾींहुं आहे। त अरबा थींदी वञी चार। अरबा, अरबतम। हाणे मीम ते शद ईंदी, इन जो बि इहो ई थींदो, गुनो थींदो। नून ते शद हुजे या मीम ते शद हुजे, आवाज़ न कमु निकिरंदो, गुनो थींदो। अरबतम मिनकुम। हाणे ही ॿ दफ़ा कुम आयो आहे, ओहे कुम। हुन खां पोइ फाइन शहदू फ अमसिकू। हाणे हिते हुयो ही या, ही या हुयो। हिते जेको आहे हिन ते अखर ते ज़बर आहे, हिन ते आहे जे मथां ही जज़्म आहे या। ऐं हिते छा आहे? हिते ही जेको अलिफ़ आहे हिन मथां हमज़ा ऐं ज़बर आहे, माना ही थींदो फ न पढ़िबो। ही फ ही हमज़ल, हमज़तुल वाहे कती आहे। माना ही अलिफ़ आहे, हिनखे बाक़ाइदा पढ़िबो। हे हिनखे वधाइण लाइ न आहे, फा न पढ़िबो। छो जो ही छड़ो अलिफ़ हुजे हा त फा पढ़िजे हा। पर ही छा आहे? हिन जे मथां हरकत आहे। हरकत जॾहिं ईंदी त उहो अखर अलॻि पढ़िबो। अमसिकू हुन फिल बुयूत हता यतवफ़ा हुन। वरी हिते हो ल हुन, इहो कुम, हुन या हिन। पहिरीं ॻाल्हि इहा, अॻिते पोइ हलंदासीं। हाणे इहो सबक़ में कोन्हे को, पर ॻाल्हि सबक़ जी न आहे, ॻाल्हि आहे सम्झण जी, क़ुर पाक जे लफ़्ज़नि खे सम्झण जी, सही उचारण जी। तव्हां ॾिसो त ही जेको आला आहे न, आला, ही हिन कंहिंसां गॾियल आहे? अलाए सां। हुन कंहिंसां गॾियल आहे? फम सिकू सां। हाणे इहो ग्रामर जो अॻ में मां ईंदो अॻिते हली, पर हिकिड़ी मां ॻाल्हि ॿुधाइणु चाहियां पियो ज़रूरी, जेका उहा त हुन छो आहे, हिन छो आहे, ऐं हिते कंहिंसां गॾियल आहे? लाम सां, ल हुन। जेकॾहिं कंहिंखे ख़बर आहे त भले अनम्यूट करे ॿुधाए। साईं जमा ऐं वाहिद जो कहाणी आहे। साईं थोरो अञा ॿी शइ थींदी। ही लफ़्ज़नि जो फ़र्क़ु आहे।
तव्हांजी ॻाल्हि सही आहे, त जमा ते बि जेको आहे इहो फ़र्क़ु ईअं पवंदो आहे। पर हिते जेको आहे अला ऐं लाम, ई हर्फ़ जर साईं आहिनि। पोइ मुज़कर मुंस अथव न। हर्फ़ जर, हम्म, प्रेपोज़िशन। ऐं ही लफ़्ज़ आहिनि, ही इस्मान या कुझु ॿियो बि आहे, ठीकु आहे। ये को कॾहिं फ़ेल हूंदो या इस्म हूंदो त उहा ॿी ॻाल्हि आहे। पर जॾहिं हर्फ़ जर हूंदो त उन सां हक़ीक़त में ही लाम लाइ अलॻि कानून आहे, पर अलाह जे करे इहो हिन थी वेंदो। हर्फ़ जर सां जेको आहे ही मजरूर थी वेंदो आहे। इहो फ़र्क़ु आहे, इहे मजरूर न आहिनि। ठीकु आहे, इनखे वधीक अॻिते हली ॾिसंदासीं। पर फ़िलहालु तव्हांखे एतिरो ग्रामर जेको वेठो सो वेठो। पर फ़िलहालु एतिरी ख़बर हुजे त कुम हुन खे ॾिसो केतिरा दफ़ा आयो आहे। हुन कंहिंजे लाइ ईंदो, इहा छड़ो ख़बर पइजी वञे, औरतुनि जे लाइ ईंदो आहे बसि। हिकु न माना ॿिनि खां मथे औरतूं। क़ुर पाक में जेको अरबी जो कानून आहे, हूअं बि हिकिड़े जे लाइ जेको बि लफ़्ज़ अचे, ॿिनि लाइ अलॻि ईंदो आहे। टे ऐं टिनि खां मथे लाइ अलॻि लफ़्ज़ हूंदा आहिनि। त हीउ जेको हुन आहे, इहो टेस्ट प्रोनाउन आहे। हा, कुम त थींदो तव्हां लाइ। तव्हां माना केरु, असां सिंधी में चवंदा आहियूं तव्हां ॿ ॼणा। पर अरबी में तव्हां ॿिनि ॼणनि लाइ कुम न ईंदो आहे। हुन लाइ कुमा थी वेंदो आहे, अलिफ़ गरां अची वेंदो आहे। मक़सदु चवण जो इहो आहे त उहो आहे ॿिनि जे लाइ, क हिकिड़े जे लाइ आहे, क या की माए औरत जे लाइ की। ठीकु, कुम थींदो जमो जे लाइ, मर्दनि जे लाइ। हे छा त निसा कुम, तव्हां मर्दनि जूं औरतूं, तव्हां जूं औरतूं, अहिड़े नमूने सां। मिन कुम, तव्हां मर्दनि मंझां, मिन कुम। पर कुम जे न असलाम अलैकुम चवंदा आहियूं, उन में बि कुम ईंदो आहे। पोइ कुम में हिकिड़ी वॾी इहा ख़ासियत आहे त उहो औरत मर्द लाइ बि असां हुनखे कुम चई सघूं था पिया। उन खां पोइ हुन ईंदो आहे, माना जिते जाम माना टिनि खां मथे फ़क़ति औरतूं हुजनि। इन में मर्द जे जिन्स जी न अचे ॻाल्हि, ही फ़क़ति औरतुनि जे लाइ आहे। अचो त आयतुनि खे सम्झूं, पोइ ॻाल्हि सम्झ में ईंदी। इहे शयूं वरी सम्झ खबियूं, थोरो बि जेकॾहिं हिन में सफ़ा ख़बर न पई, ऊंदहि थी वई, अलाए छा चयो। पर जेकॾहिं इहा ख़बर पइजी वञे भई घणनि औरतुनि जे लाइ ॿिनि खां मथे जेके आहिनि हुन ईंदो आहे, काफ़ी आहे। इहो बि तव्हां लाइ काफ़ी आहे। जेकॾहिं एतिरो बि सम्झ में अची वञो, सम्झो त वॾी कामयाबी आहे। सची ॻाल्हि इहा आहे। ठीकु आहे, आवाज़ थो अचे पुठियां, सो हलूं था। हाणे ॾिसो, निसा ए कुम, हे मिन कुम, ॿ कुम वारा आया। ही अलाए हिन, हिन सभ में ही हुन आयो। हाणे ही इन खे चयो आहे ज़मीर, ज़मीर ज़मीर चऊं था, ज़मीर अटैच माना मुतसिल चइबो आहे। ही तमामु तमामु अहम ऐं बुनियादी मालूमात आहे जेका असां सभिनी खे हुजणु खपे, जेको क़ुर पाक सिखूं था। पर छाकाणि जो ग्रामर जो पार्ट आहे, इन करे हिनखे हिते कोन था सिखूं। पहिरियों आयतूं कवर कंदासीं, अॻिते जेके ग्रामर सिखणो आहे उहो पोइ सिखे, उहो अॻिते हली हिनखे डिस्कस कबो। आयत ते हलूं था हाणे, पंहिंजी इन ख़तमु करे आयत ते था हलूं इनशा अल्लाह पाण। यानी 15 खां 22 आयतूं, हिते छड़ो 15 ऐं 16 था ॾिसूं। इन में छा आहे, बदकारी जी ॻाल्हि आहे, कंहिं ते इल्ज़ाम आहे औरत ते, उहो कहिड़ो आहे, उहो हुनजी सज़ा छा आहे। पोइ हीउ जेको वरी अलॻि हेठि क़ुर, मां सदाईं चवंदो आहियां क़ुर पाक में न हिकिड़ी ॻाल्हि कबी आहे, उन खां पोइ का विच ते या का पहिरीं या का आख़िर में का हिकिड़ी ॻाल्हि ईंदी, उहा क़ुर जी माना खे न हिकिड़ी डिफरेंट अहमियत ॾेई छॾींदी, या हुन में कंडीशन हणी छॾींदी, या उन्हनि खे माना खे वधाए छॾींदी। अजीब, सुभान अल्लाह, लफ़्ज़ ॿ हूंदा आहिनि, पर एॾो उन में माना एॾी समायल हूंदी आहे, जो हुन में हिकिड़ो क़िस्म जा जेका हाणे हिनखे ॾिसूं था 15 ऐं 16 में, त ख़बर पइजी वेंदी कीअं थो थिए। अलाह पाक फरमाए थो त वल्लाती माना उहे औरतूं। हाणे छा असां चवंदा आहियूं अल्लज़ी, मां तव्हांखे हिकिड़ो ॾेखारियां हिते हिनखे वल्लाती ते थोरो बीहूं था हिकिड़ो मिंट। हाणे ॾिसो, क़ुर शरीफ़ में अल्लज़ी तव्हां घणा दफ़ा ॾिठो हूंदो, अल्लज़ी माना जेको, उहो जेको, हा उहो जेको। भई अल्लती उहा जेका हिकिड़ी औरत, अल्लती माना उहा जेका हिकिड़ी औरत। पोइ हे अल्लती लिखियल आहे, अल्लती आहे, अल्लती न आहे, अल्लती लिखियल न आहे, अल्लाती लिखियल आहे। माना हीअ हिकिड़ी औरत जी ॻाल्हि नथी थिए। होल्ड ऑन, पोइ ॿ मर्द, हुन लाइ अलाए हिकिड़ो लफ़्ज़ ईंदो आहे, अलाह थो ॼाणे। ॿ औरतूं, हुन लाइ हिकिड़ो लफ़्ज़ ईंदो आहे, अलाह थो ॼाणे। अॻिते था हलूं, अलज़ीन, इहो लफ़्ज़ असां ॿुधो आहे।
अल्लज़ीन युमिनून बिल गैब व युक़ीमून सलात व आतु ज़कात। लफ़्ज़ तमामु ॿुधो आहे घणो असां, अल्लज़ीन। इहो अल्लज़ीन माना टे या टिनि खां मथे, मर्द। वरी हे अथव अल्लाह ई, टे या टिनि खां मथे औरतूं। ही कहिड़ो लफ़्ज़ आहे? अल्लाह ई, औरतूं टे या टिनि खां मथे। हे छा लिखियल आहे? अल्लाह ती थींदो, अल्लाह ई बि आहे, अल्लाह ती बि हूंदो आहे, सॉरी। हिन में ॿई आहिनि, अल्लाह ती ही साॻियो लफ़्ज़ आहे हिते। माना उहे औरतूं, ठीकु थियो। या तीन माना आणीनि या जेके कनि थियूं, अल्फ़ाहिश बेहाई जी ॻाल्हि, बदकारी जी ॻाल्हि, मिन निसाइकुम, यानी बदकारी जो कमु अव्हां जे औरतुनि मां। मिन माना मां, निसाइकुम अव्हां जूं औरतूं जेके इहो कमु कनि थियूं पयूं, फस्तशहिदू, त शाहिद करियो, अले हिन, हिन छो? ओ जेके बि औरतूं आहिनि उन्हनि सभिनी जी ॻाल्हि थी हले, हिक या ॿिनि जी ॻाल्हि नथी हले। तॾहिं थियो अलाए हिन, उन्हनि मथां छा कयो? अरब माना चार, मिनकुम तव्हां मंझां चार शाहिद आणियो। हाणे ॾिसो क़ुर पाक जो बैकग्राउंड छा आहे, हिन चवण जो मक़सदु छा आहे? छा आहे ॻाल्हि? इहा आहे त उन ज़माने में असां जेको सूरत निसा पढ़ूं था पिया न, हुन में काफ़ी ॻाल्हियूं असांखे ख़बर पवंदी। वरासत जी ॻाल्हि बि आहे, मुआशरे जी ॻाल्हि बि आहे। औरत ॿियनि मुआशरनि में बि, उन ज़माननि में अॼु ताईं बि उन्हनि खे के हक़ त आहिनि ई कोन। ॿिया जेके हुननि जा हक़ आहिनि उहे खाधा विया आहिनि। ऐं टी ॻाल्हि इहा आहे त उन्हनि ते पंहिंजा कानून मड़िया विया आहिनि। हिन में घणी डिटेल थींदी, असां कोन था वञूं। पर क़ुर पाक जॾहिं आयो त न, औरत खे मथे करे बराबरी जा हक़ ॾींदो वियो। तॾहिं ॾिठोसीं त औरतुनि जा जेकॾहिं मुअल जे पीउ माना पीउ या माउ हुजे, उन मां औरतुनि जो हिसो अलाह पाक इहो चयो, चवंदो मर्दनि जो हिसो आहे, औरतुनि जो बि आहे। त ॻाल्हि ई तब्दील थी वई, सॼी मुआशरे जो बिल्कुलु ख़िलाफ़ु थी वई ॻाल्हि इहा। उहो उन खां पोइ हाणे हिते ॻाल्हि इहा आहे त बदकारी उते आम हूंदी हुई, छो औरत बदकार न हूंदी, मर्द बि त बदकार हूंदा न। पर छा आहे त मुआशरो जेको हले थो पियो, उहो ईअं न त औरत मर्द डोमिनेंट आहे, न। कुदरत जे कानून मुताबिक़ तव्हां ॾिसो, का बि गैदरिंग हुजे, का बि जॉब हुजे, को बि मीटिंग हुजे, उन में चार चङा मुड़ुस थी वेहंदा छा? हिकिड़ो चेयरमैन वेहंदो, हिकिड़ो चेयरमैन वेहंदो। न त तव्हां किथे बि वियो, छड़ो गोड़ घमसान पियो गोड़ गोड़ थींदो, को सम्झ में कोन ईंदो, को कंट्रोल कोन हूंदो। हिन करे अमीर मुसाफ़िरी में या अल ॿियनि बि जिथिन बि जाइ ते कमेटी हुजे, काई काई बि एसोसिएशन हुजे, हिकिड़ो मथां सदर ज़रूरु विहारींदसि। मुल्क हुजे, हिकिड़ो हुकुमरान वेहंदो, पोइ हुनजा साथी ॿिया मदद कंदा। पर हुकुमरान जे ऑर्डर थींदो, उहो पोइ हलंदो मथे हेठि। प्राइम मिनिस्टर हुजे, उहो सही कंदो, या सदर, अमेरिका में सदर हिकिड़ो वेठो आहे। भले हज़ारे किरोड़े माण्हू ॿिया कम कनि था पिया, अहम कम कनि था पिया, सदर खां वधीक अहम कम कंदा हूंदा ॿिया। पर छा आहे त हिकिड़ी अथॉरिटी खपे न। अहिड़ी नमूने सां जॾहिं अलाह पाक सॼो मुआशिरो ख़लक़ कयो, हज़रत आदम अलैहिस्सलाम ख़लक़ कयईं, पोइ वरी हज़रत बीबी हवा ख़लक़ कई, उन मां चई त मां सॼी ख़लक़त फैलाई, असां पढ़ी आया आहियूं न क़ुर पाक में। शुरू ई अनिसा उतां थी। हाणे माना अलाह पाक कहिड़ी ॻाल्हि कई? हिकिड़े घर जी ॻाल्हि कई। घर खां पोइ हज़रत आदम अलैहिस्सलाम, हज़रत बीबी हवा अलैहिस्सलाम हिकिड़ो घर ठाहियो। उन घर में उन्हनि जी औलाद थी, इहो बि घर आहे। किन माण्हुनि खे औलाद हूंदी आहे, किन खे न बि हूंदी आहे, पर घर त थियो न। हाणे ॻाल्हि इहा आहे, उन खां पोइ उन्हनि औलाद में ॿिया वधिया, त इहे छा मुआशरा ठहंदा विया, मुआशरा। क़ौम आहे, को कीअं आहे, को कम्यूनिटी आहे। हाणे उन्हनि जो पाण में रिलेशनशिप हलंदो। पर ॻाल्हि इहा आहे त जेको घर, जेको बुनियादी हिसो आहे उन मुआशरे जो, उन में कंहिंखे कंट्रोल हुजे या सभिनी खे कंट्रोल हुजे। पुटु थी चए त मां चङो मुड़ुसु मां जीअं वणे थी कंदुसि, अॼुकल्ह जा ॿार ईअं चवनि था पिया। पर पोइ बि उहा हिकिड़ो नॉर्मल ॿी शइ आहे, त भई उन्हनि खे अॼु जे हिसाब सां ॻाल्हियूं सम्झनि था पिया, पीउ माउ सां ॻाल्हाइनि था, ॿुधनि था। अॻे ईअं न हूंदो, अॻे बसि पीउ जंहिं चयो, ॾाढी ॾाढी वारा हेॾा सारा जेका उहे पीउ खे डिॼंदा था त मथां पीउ मोचड़ो न कढे। अॼुकल्ह उहा शइ न आहे, हिननि मुआशरनि में त ख़ासि तौर ते ॻाल्हाइबो आहे, डायलॉग थींदो आहे। चवण जो मक़सदु इहो आहे, नंढड़ी ॻाल्हि थोरी था कयूं, माना घणी ॻाल्हि आहे हूअं त। पर ॻाल्हि इहा आहे त बुनियादी घर जेको आहे, उन में हिकिड़ो सरबराह ज़रूरी आहे। न त घर जो किसो सही हलंदो कोन। उहो अलाह पाक मर्द खे कयो आहे।
के वरी चवंदासीं औरत खे छो न कयो, महिनत त औरत जी आहे। बाबा जेकॾहिं तव्हांखे हिन ते एतिराज़ आहे त अखियूं ॿूटण जी देरि आहे, अलाह सां वञी सुवाल जवाब कजो। त अलाह मना त कोन कई आहे। क़ुर पाक में सूरह अल बक़रा में त अलाह पाक चए थो पियो त उहे ई ॻाल्हियूं अथनि जेके माना जेके मूंसां मिलण में यकीन नथा रखनि। अलाह पाक त चए थो मुलाक़ू, उते त मुलाक़ात थींदी, पर अलाह चए थो मां काफ़रनि सां मुलाक़ात ई न कंदुसि जेके माना उहा बि आयत निकिरनि में आहे। मक़सदु चवण जो छा ॿुधाइण आहे त अलाह सां मुलाक़ात थींदी, पोइ भले बि तव्हां सुवाल कजोसि न। हाणे तव्हां अलाह खां सुवाल नथा करे सघो, जेको कानून आहे उहो आहे, वणेव न वणेव, तो अन व करहन। ये पूरी दुनिया जी ख़लक़त अलाह पाक चई छॾियो त जेको आहे चाहे वणेसि थी चाहे नथी, अलाह पाक जी अतात कनि थी पयूं, उन्हनि जे चवण ते हलनि थी पयूं, ख़तमु। इहो हिते मिसाल अॻिते ईंदो ॾेखारियांव थो हुते, पर हिकिड़ी स्लाइड में कंहिं हिसाब सां आयो आहे। पर चवण जो मक़सदु इहो आहे त तव्हांखे वणे न वणे, मर्द खे अलाह पाक सरबराह कयो आहे घर जो, औरत जो न। जेकॾहिं चवंदा आहिनि औरत जे मथां, न भई औरत जे मथां घर जो सरबराह आहे। ठीकु, हाणे ॻाल्हि इहा थी वई त इन करे इहो जेको हुकुम आयल आहिनि न, इहे मर्दनि जे लाइ। भई मर्द जेकॾहिं पाण ख़राबी करे थो त जवाबु ॾींदो अलाह खे। पर घर जे सरबराह जेकॾहिं पाण बेईमानी करे थो, ग़लती करे थो, करप्शन करे थो पियो, त उहो कंहिंखे न कंहिंखे जवाबदार त थींदो न अॻिते हली, कोर्टुनि खे या कंहिंखे बि। पर जेको करप्शन पाण कंदो आहे सरबराह, हेठि करप्शन जा ऑर्डर कढी छॾींदो आहे छा त सभु करप्शन कयो, हुनजी इजाज़त थी वेंदी आहे छा? न, उहो पंहिंजा ऑर्डर कढंदो आहे। उन जो हिकिड़ो कानून हूंदा आहिनि त बाबा ही शइ कयो, ग़लति आहे न, ग़लति आहे न कयो, हीअ सही शइ आहे कयो, भले पाण न कंदा हुजनि, पर ऑर्डर कढंदा आहिनि। मर्द जे लाइ अलाह पाक हिकिड़ो हुकुम जारी करे छॾियो आहे त उहे औरतूं जेके कनि थियूं बेहयाई, बदकारी, फाशी जो कमु, अव्हां जी औरतुनि मां त शायदि करियो मथनि चार, मर्द तव्हां पाण में शायदि कयो, पोइ ॻाल्हि कयो। ईअं तव्हां कंहिं ते बि इल्ज़ाम हणी नथा सघो। ख़ुदा पाक केॾो कमाल जी ॻाल्हि करे छॾी। अॻे मर्द औरत ते इल्ज़ाम हणंदा, अॼु जे ज़माने बि औरत ते इल्ज़ाम हणी डश, भाउ भेण खे क़तलु करे छॾींदो, पीउ धीअ खे क़तलु करे छॾींदो, लफ़्ज़ किना लफ़्ज़ ॾेई करे ख़तमु, औरत वई, को दाद न फ़रियाद। चाहे सही इल्ज़ाम हुजे चाहे कूड़ो हुजे, पंहिंजे हथ में कानून। इहो त ज़ुल्म आहे। तव्हां कहिड़ा शायदि खणी आया आहियो? क़ुर जे ख़िलाफ़ वर्ज़ी आहे। जेको बि इहो जेको असांजे सिंधी जे लफ़्ज़नि में न कारो कारी जेको चवंदा आहिनि, इहो बकवास आहे पहिरें नंबर जी, ऐं ग़लति कमु त क़ुर जे ख़िलाफ़ आहे। अलाह बहितर थो ॼाणे, पर अलाह पाक हिते असां ॾिसूं था न, आयत चए थी पई न, चार शायदि आणियो मर्द। शायदि हुते हूंदा आहिनि छा? जॾहिं शायदि न हूंदा आहिनि त ख़तमु थी वई ॻाल्हि। क़ुर जी आयत क्लियर आहे न, कहिड़ो असांखे मुफ़्ती खपे हिन जे लाइ? आयत क्लियर आहे, बसि चार शायदि न आहिनि त उहो इल्ज़ाम साबित ई न आहे। कमाल आहे, केॾो अलाह पाक लिमिट करे छॾियो। माण्हू चार मर्द शायदि आण हिकिड़ी औरत ते, इन माण्हू लाइ को कमाल हूंदो न जेकॾहिं का वाकई हूंदी त। न त कंहिं ते बि इल्ज़ाम लॻी वञे आराम सां। केॾी औरत खे हिन में ताक़त ॾिनल आहे। हाणे माण्हू इहो चई सघे थो पियो त साईं, अच्छा क़ुर पाक खे सम्झण जे लाइ न, या त एतिराज़ वारो हुजे, अच्छा फ़ाहिशत जी ॻाल्हि अलाह पाक औरत लाइ करे छॾी, कमाल आहे, ज़ुल्म आहे त क़ुर में अलाह पाक नौज़ बिल्लाह मिना। पर जेकॾहिं को अकुल वारो ॾिसंदो, अलाह पाक तॾहिं त चए थो त क़ुर पाक में तदबुर कयो, ज़िक्र आहे, नसीहत आहे, हुन में केॾी वॾी नसीहत आहे। त तव्हां पंहिंजे कानून हथ में था खणो, औरतुनि खे तव्हां ज़ुल्म था कयो, औरतुनि सां ग़लति शादियूं था आणियो। फशहदु अलैहिन अर्बअत मिनकुम, चार माण्हू आणियो शाहिदी, पोइ तव्हांजो इल्ज़ाम साबित थींदो। पोइ छा थींदो? फाइन शहीदू, जेकॾहिं शायदि उहे शाहिदी ॾियनि, हुन हुननि मथां, पोइ या माना जिन ते ॾियनि त पोइ फमसिको हुन माना हुननि लाइ फिल बुयूत, सॉरी, फाइन शहीदू माना शाहिदी ॾेई चुकनि उहे जेके ॾियनि था, वाकई आहिनि चार माण्हू। अमसिकू, अमसिकू थींदो माना बंदि रखणु, मस्कन न थी था रहण जाते। अमसिकू माना पोइ अमसिकू हुन माना रखो उन्हनि खे फिल बुयूत, घरनि में। बैत माना घर, बैतुल्लाह आहे न, चवंदा आहियूं बैतुल्लाह, बैत सिंधी लफ़्ज़ आहे तक़रीबन, अलाह जो घर, फिल बुयूत, घरनि में माना दिले रखो। हता, जेसी ताईं यत वफ़ा हुन मौत, जेसि ताईं उन्हनि खे घर में अचे मौत। ऐं यजल अलाह, या अलाह उन्हनि लाइ ठाहे का लहुन सबीला, का ॿी वाट। इन ते मुंहिंजे हिकिड़े घर में कंहिं फैमिली मेंबर सां, मां तव्हांखे सही थो ॿुधायां पियो,
इन ते बहस थी वियो त इहो त जो माना ही माना असीं क़ुर पाक में हुनजो एतिराज़ न हो थी सघे थो इहो सम्झण जे लाइ हुजे त माना या त हुन चयो त इहे मौलविन सम्झो न आहे फ़तवा ग़लति आहिनि क़ुर जो मतिलबु कंहिं ग़लति कढियो आहे। बाबा क़ुर जो मतिलबु लफ़्ज़नि जो कहिड़ो ॿियो ग़लति मतिलबु निकिरंदो। इहो सिधो सो मतिलबु लिखियो पिया त घर में बंदि रखो। थियो छा आहे हाणे ॾिसो तव्हां ॾिसो अलाह पाक जी आयत में कमाल आहे तदबर आहे। हता यतवफ़ा हुन हुननि खे रखो घरनि में जेसिताईं या त हुननि खे मौत अची वञे। घर जो सरबराह न सज़ा लागू करे थो घर में रखो सज़ा लाइ ॿुधाए छॾी न कढोनि ॿाहिरि घरऊं। ठीकु जेसिताईं या त हुनखे मौत अची वञे या हुन लाइ जेको ॿियो सबबु को पैदा थिए। हाणे इहो या जेको ॿियो सबबु आहे न उहो हिन आयत जो इहो आहे त जेको आहे हीअ सूर नूर ऐं हदीस मुबारकनि में खां पोइ ज़ना जी जेका सज़ा आई आहे न जेका बदफ़ैली माण्हू को करे थो पियो उन हिन आयत जे लहण खां पहिरीं इहे ॻाल्हियूं हुयूं त हुनखे घर में रखो। उन खां पोइ उन्हनि फेल जेका बि ॻाल्हि आई आहे त जेके कनि थी पियूं औरत या मर्द उन लाइ सज़ा जो कानून बि अची वियो। सूर नूर लथी ऐं हदीस मुबारक में जी साबिती बि आई या हुन में सम्झाणी आई। पोइ छा थियो हे मां तफ़सीर इब्न कसीर मूं कढियो आहे। ॿ ॻाल्हियूं आहिनि शादीशुदा ज़नाकार मर्द ऐं औरत हुन लाइ रजम आहे पथरा करणो आहे। ठीकु आहे ऐं जेकॾहिं गैर शादीशुदा इहो बदकारी कनि त उन लाइ मर्द ऐं औरत हिक हिक लाइ ॿिन्ही खे 100 कोड़ा हणणा आहिनि। इहो जेसि ताईं न हुयो तेसि ताईं इहो कानून त हुनखे घर में रखो। असल में छा आहे त घर में रखणु माना इहा औरत खे हिफ़ाज़त में रखणु आहे। मर्द पंहिंजो रखंदो न मुआशरे खे ठीकु करिणो आहे न। उन ज़माने में इहा ॻाल्हि थोरी हुई। उन ज़माने ते कंहिं ते इल्ज़ाम हणी करे मारे बि छॾेसि। केॾो क़ुर पाक कंट्रोल कयो आहे मर्दनि जे ताक़त ते त तव्हां ताक़त तव्हांजे हथ में कोन्हे का। ही तव्हांखे हिदायत कई थी वञे ईअं कयो हिन औरत खे जीअं वणे तीअं ट्रीट कयो न। जेके माण्हू चवनि था न पोइ असीं घर में हिनखे माना बंदि करे रखणु इहो त ज़ुल्म आहे औरत सां। अलाह अकबर जल शानो अलाह पाक खां वधीक राहिमीन ख़ालिक राहिमीन को ॿियो थी सघे थो पियो पंहिंजे मख़लूक लाइ। ऐं क़ुर पाक जो विज़डम को अहिड़ो थी सघे थो जंहिंमें असां पंहिंजो ओपिनियन ॾेई करे चऊं त माना यानी हीअं कानून हुजणु खपे हीअं हुजणु खपे हा। क़ुर पाक जे विज़डम खे सम्झणो पवंदो ऐं विज़डम तव्हांजो छड़ो हिन लफ़्ज़नि में कोन ईंदो। जॾहिं तव्हां सूर निसा पढ़णु शुरू कयो न पूरी तव्हांखे पिक्चर क्लियर थी वेंदी त अलाह पाक चवणु था थो चाहे कीअं प्रोटेक्ट थो करे औरतुनि जा राइट्स। ही हुन मां हिकिड़ी ॻाल्हि आहे। पोइ छड़ो तव्हां इन ते ज़ोर ॾेई बीहो फामसिको हुनल बुयूत हता माना सदाईं बंदि हुजे जेसि ताईं हुनखे मौत अचे। इहे लफ़्ज़ माण्हू जो इंप्रेशन ॾेई ईअं चवंदा आहिनि इहो सही न आहे। पंहिंजो विज़डम न आहे लाणू क़ुर जे विज़डम खे सम्झणो आहे उन मुआशिरे खे सम्झणो आहे। अॼु जो मुआशिरो बि ईअं ई आहे। चार शायदि नथा मिलनि तेसि ताईं तव्हांखे बंदि करे रखो न या शायदि मिलनि था बि तव्हां हुनखे पोइ बंदि करे रखी छॾियो जेसि ताईं छा ॿियो को रस्तो निकिरे उहो रस्तो निकिरी आयो आहे। हाणे हीअ घर में बंदि करण वारी ॻाल्हि लागू न थींदी ख़तमु। हलूं था जेको हीअ असां ज़िक्र करे चुकियासीं हुन खां पोइ वलज़ान ऐं मां जेके ॿ यानी बदकारी कंदड़ मर्द या औरत ॿई यातीना या वरी थी वियो यातीना या न आहे यातीना आहे हमज़े मथां सुकून आहे यातियाने हा मिनकुम फ़आज़ु आज़ु माना जेको आहे न ईज़ा ॾियणु फ़आज़ु मां त उन्हनि ॿिन्ही खे सज़ा ॾियो ईज़ा ॾियो। ऐं अवां मां जेके ॿ मर्द या औरत जेके बि इहो बदफली कनि था पिया बदकारी कनि था पिया अवां मां त ईज़ा यानी सज़ा ॾियो तिन खे उन्हनि ॿिन्ही खे माना ईअं न त हिकिड़े खे। फ़इन ताबा पोइ जेकॾहिं ताबा व असलहा तौबा कई उन्हनि या ईअं थींदो तौबा कई या थींदो तौबा कनि छो जो जेकॾहिं आयो आहे न हिन में ईअं चई सघे थो पियो त तौबा कनि तफ़सीरनि में तव्हां ॾिसंदो कंहिं लिखियो हूंदो पोइ जेकॾहिं तौबा कई उन्हनि या जेकॾहिं तौबा कनि उहे ॿई ठीकु आहे ऐं सुधारो
आणीनि पाण माना पाण में सुधारो आणीनि माना या पाण खे सुधारीनि ॿई त मुड़ो यानी दरगुज़र कयो अनहुमा ॿिन्ही खां। अलाह पाक बि दरगुज़र कंदड़ आहे न त केॾी वॾी ॻाल्हि कयल आहे हिते तमामु तर अंदाज़ो त लॻायो साबिती बि ॻाल्हि थी वई। ऐं अवां जेके ॿ इहे जेके पहले कनि छोकिरो ऐं छोकिरी ठीकु त अवां मां त ईज़ा यानी सज़ा ॾियो तिन खे माना सज़ा खां बग़ैर न अचिजो मुआशिरे खे ख़राबु था कनि उनखे सज़ा लाज़मी आहे। फ़ैनताबा व असलाह जेकॾहिं को वाक़ई चए थो पियो त मां को ग़लती थी वई तौबा माफ़ी न कबो उन खां पोइ ऐं ॿियो सुधारो आणनि पाण में बिल्कुलु कनि था पिया त पोइ उन्हनि खे दरगुज़र करे छॾिजे पोइ उनखे सज़ा ज़रूरी न आहे उन्हनि ॿिन्ही खां पोइ दरगुज़र कयो। इहा थी वई 16 नंबर आयत। हिते ताबा ऐं असलाह जा लफ़्ज़ आया आहिनि ऐं मां लिखियो आहे हिते त फॉर एग्ज़ाम्पल या जे क़ुर में जेके तफ़सील माना तर्जुमनि में लिखियलु आहे इहे ॿई माना केरु जिन जो ज़िक्र करियो लज़ान ॿई माना कहिड़ा जेके जिन बदकारी करणु मर्द ऐं औरत इन ॿई कीअं था ज़ाहिर थियनि इन मां उहो जेको अलिफ़ आहे न ताबा ऐं असलहा असलाहा जो जेको अलिफ़ आहे उहो ई अलिफ़ इसमें का हरकत कोन्हे ही बा है हा है ताबा असलहा ही अलिफ़ ॿुधाए थो मुसना हाणे इन जो ग्रामर जो कानून आहे इहो कीअं थो ॿुधाए पर तव्हां छड़ो ही शइ यादि कयो। मां चवंदा ग्रामर में न वञो पर ही शइ थोरो ज़हन में हुजे त ही ॿिनि जो ज़िक्र थो थिए हिते। ताबा तौबा कनि ॿई उहे असलाहा ॿई पाण में सुधारो आणनि फ़आरिदू अनहुमा पोइ हुन घाटी वञो बुड़ी वञो। इन अलाह कान तवाबन रहीमा हाणे ही छा थींदो तवाबन रहीमा न तवाबन चइबो ऐं रहीमा चइबो त राति शद त कोन आई शद हिन सां गॾाए बि ऐं रा जो कानून इहो आहे त ही बि इदग़ाम कामिल थींदो आहे हिन तनवीन जो ही तनवीन छा आहे इहे बा त थियो पर हिन जे मथां ॿ ज़बरनि ते छा थींदो ॿ फतनि ते बन पढ़बो आहे बन ऐं बन र न थींदो बन र न थींदो इहो बेकार आहे इन में छा थींदो बर हिन जो कानून आहे गुनू न थियणु खपे हिते हिन तनवीन ते गुनू थींदो आहे तनवीन ते गुनू थींदो छो जो हिन में नून साकिन आहे तवाबन बन लिखियल आहे न तवाबन नून जो गुन आवाज़ न कमाईंदो आहे पर छाकाणि जो हिते तनवीन खां पोइ रा ते शद आहे रा जो कानून इहो आहे त हीउ थींदो तवा बर रहीमा रहीमा छो त अलाह आहे तौबा कंदड़ बाजा रहीम बाजा सोरहं थी वियो हाणे मज़े जी ॻाल्हि थोरा हिते तव्हां कानून नथा ॾिसो पर हिकिड़ी थोरी ॾिसो थी लफ़्ज़ आहे कान छो त अलाह आहे तौबा क़बूल कंदड़ बाजा ही कान जेको लफ़्ज़ आहे न इनखे हक़ीक़त में अॻिते हली करे थोरो सम्झंदासीं कान जी हिकिड़ी ॿी अहमियत हूंदी आहे ॿी हुनखे पोइ सम्झूं था पिया आयतूं 17 ऐं 18 तौबा कंहिंजी क़बूल आहे हाणे होॾे लिखियलु आहे त तौबा जेकॾहिं कनि तव्हां खां माना मोटनि तौबा कनि हुन अमल खां किने कम खां ऐं पाण में सुधारो आणे त हुनखे माफ़ करे छॾियो 17 आणा जी ॻाल्हि वरी तौबा ते अचे हाणे तौबा इहा तौबा कनि उहा क़बूल कंहिंखे करणी आहे माण्हुनि खे क़बूल करणी आहे न तौबा त माण्हुनि खे कंदा न त मां तौबा कई चई मूंखे माफ़ी ॾियो मां छॾियो कंहिंसां था तौबा कनि माण्हुनि सां था कनि ऐं अलाह पाक वरी पंहिंजे लाइ थो चए त सभ खां बहितर इन अलाह माना इन पियो त अलाह आहे बेशक छो त माना बेशक अलाह तौबल कंदो क़बूल कंदा तव्हांखे बि हुकुम थो करे त तव्हां बि जेकॾहिं को तौबा घुरे थो त हुनखे तौबा क़बूल कयो सारी चवंदा न सारी माण्हू चवंदा त हुनखे करणु खपे जेको सारी करे हुनखे क़बूल करणु खपे सारी त आमतौर ते नंढ नंढ कम लाइ चवंदा न हिन में वाक़ई वॾो वॾो आहे त वॾी तौबा खपे दिलि जान जी वाक़ई चयो त मूंखां ग़लती थी वई सही वाक़ई या कुझु बि थियो मां हाणे तौबा कई आईंदा मां को न थींदो इहो मां ख़ुदा को डिॼां थो पियो उहा तौबा 17 अरिड़हं में जेको अलाह पाक ॻाल्हि करे थो पियो इन तौबा तो अलाह रूह तौबा त क़बूल करणु अलाह जा था माण्हू ईअं न सम्झे त मुंहिंजे हथ में का ताक़त आहे मां कंहिंखे माफ़ करे सघां थो मां चाहे त जेके सज़ा ॾेई सघां थो उहा मुआशिरे जी ॻाल्हि हिदायत जी ॻाल्हि छो जो आख़िर में त हिदायत छा आहे मुआशिरे खे सुधारणो ई आहे न हिकिड़ो माण्हू जेको ॾोह करे वेठो पर चए थो न मूंखां वॾी ग़लती थी आईंदा मां तौबा कई आहे छा न कंदुसि ॻाल्हि ख़तमु त पोइ दरगुज़र कयो इन मां तौबा तो वला आलम अगेन इहे फ़िक़ह जा मसइला कॾहिं थींदा त हुनजी भई कहिड़े नमूने तौबा करे थो पियो सची आहे ग़लति आहे या कीअं ख़बर पवंदी हिननि डिटेल में कोन था वञूं फ़िलहालु असांजो इहो कोई को मिसाल कोन्हे कोई त तव्हां हुन बाबति डिस्कस कयूं त कीअं थियो उहे हुन वक़्त सां हर को पाण फ़ैसिला करे जेको चङो उमिरि सां जेको मुफ़्ती हुजे ॿाहिरां इन मां तौबा तो अलाह आहे उन्हनि हिकु रुॻो तौबा करणु त कंहिंजे लाइ आहे रुॻो अलाह लाइ आहे हाणे असां रुॻो सिंधी में न लिखंदा आहियूं अॻ में क़ुर पाक लिखे थो पियो हिते हिन खे तर्जुमो ईअं कयो आहे असां रुॻो तौबा क़बूल त अलाह लाइ आहे हक़ीक़त में सिंधी त जेकॾहिं असां
तफ़सीरी लिखंदासीं त लिखंदासीं तौबा क़बूल त हक़ीक़त में रुगो अल्लाह ते ई आहे। अल्लाह ई तौबा क़बूल करे सघे थो पियो। लिल्लज़ीन यअलमून सूअ बिजहालत, यानी उन्हनि माण्हुनि लाइ, अल्लाह ते उन्हनि माण्हुनि लाइ तौबा क़बूल करणु आहे। माने यानी इहो अलाह ई आहे जेको तौबा कंदो, को लाज़िम अलाह जे मथां कोन थो ॾेई सघे, त अलाह जे मथां लाज़िम आहे न। अलाह चाहे थो तौबा क़बूल त अलाह जे ई हथ में आहे उन्हनि माण्हुनि लाइ जेके कंदा आहिनि अमल बुछड़ो, या लमून सूअ सदैव तो माना बुछड़ो ख़राबी, सूअ अज़ाब बुछड़ो अज़ाब बि जहालत, गुनाह बेसमझे मां जहालत छा हूंदी आहे, चओ न जाहिल आहे, इग्नोरेंट आहे, माने का ख़बर कोन्हे का हुनखे, जाहिल आहे, इल्मु कोन्हेसि। असां सभु जेके असां हुन सिंध जी ॻाल्हि कयूं था, पाकिस्तान पूरे में न ही जाहिलनि जो जहान आहे पूरो। एतिरा वीडियोज़ अचनि था, एतिरी बीमारी अचनि थी पई, ॾिसो न हिकिड़ो जाहिलनि जो जहान आहे, जाहिलनि जो। तो इबादत जा तरीक़ा ई चो टपा था वेठा ॾियनि, का पिटनि थी माण्हू वेठा आहिनि जेका दुआ था ॾियनि, टपा होॾ वेठा माण्हू वेठा टपा था ॾियनि। अलाए कहिड़ी इबादतूं आहिनि, अलाह सी माफ़ करे असांखे। रुॻो तोप क़बूल आहे अलाह ते उन्हनि माण्हुनि लाइ जेके कंदा आहिनि अमल पुछड़ो या गुनाह कयूं बेसमझाईअ सां, नादानी सां, उन्हनि को थी वियो। वरी थुम यतूबून मिन क़रीबिन, ओ मां चवंदा न ही लफ़्ज़ आहे न सुम यतूबून, इहे काफ़ी हुयो, पोइ उहे तौबा कंदा आहिनि। इहे तौबा न कंदा आहिनि, इहा न आहे। जंहिं ख़राबी कई उहे तौबा कनि था पिया मिन क़रीबिन, झटपट, अल्लाह थी वई, न थियणु खपे हा। हिकदमि माफ़ी अलाह खां, पोइ अलाह उन तौबा क़बूल कंदो। पछतायो जंहिं तौबा क़बूल थी, पोइ उलाइक यतूबुल्लाह अलैहिम, उहे ई माण्हू आहिनि जिन ते अलाह मोटंदो आहे पाछ सां। अलाह खे त तौबा वणे थी न। हिकिड़ी हदीस मुबारक बि आहे, हुनजा लफ़्ज़ ॾाढा सुहिणा आहिनि, मां हिते खणी न विया खणी मां शेयर कंदुसि हिन में, त हुनजा मफ़हूम आहे, मां लफ़्ज़ बि हदीस पाक जा कुझु लफ़्ज़ आहिनि पर मफ़हूम हुनजो इहो आहे त कुल आदम ख़ताउन, आदम जेको बि इंसानु आहे उहो ख़ता कंदो। ऐं कमा काल रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असां फ़क़ति मफ़हूम ते था ॻाल्हायूं। ख़ैरुन ख़तान तवाबून, बहितरीन तौबा कंदड़ जेको आहे, बहितरीन केरु आहे गुनाह कंदड़, जेको तौबा कंदड़, ॻाल्हि ख़तमु, सुभान। यानी झटपट पोइ उहे माण्हू आहिनि जिन ते मोटंदो आहे अलाह ॿाझ सां, उन्हनि ते अलाए, उहे फोला कयो तूं भले अलाए हिम, उन्हनि ते अलाह पाले मोटंदो। व कान अलाह अलीमन हकीमा, अलाह ॼाणंदड़ आहे, हिकमत वारो। वरी हिते कान आयो आहे, कान जी ग्रामेटिकली में कहिड़ी अहमियत आहे वक़्त हली ॾिसंदासीं इनशा, जीअं सर्फ़ ऐं नहव ॾिसंदासीं। हिकिड़ो ॿियो लफ़्ज़ आहे लैस, चइबो आहे लैसत, लैसत त ता तानीस आई और मुअनिस लाइ आहे, न त लैस बि क़ुर पाक में इस्तेमालु थियल अथव, लैस माना न आहे। और लैसत तौबत, हिते लैस ता छो आई आहे, ता मरबूत आहे, तौबत जी ॻाल्हि आई न, तौबत हितां ही लफ़्ज़ मुअनस आहे, तौबा, तौबा लफ़्ज़ मुअनस आहे। त लैसत तौबा ऐं न आहे तौबा लिल्लज़ीन, यानी तौबा छा आहे, क़बूल थियणी तौबा न आहे। हाणे त न जी ॻाल्हि थी अचे, न आहे, पहिरीं ॻाल्हि न आहे जी आई, हुते अॻ में छा आयो, इन मुतौबत अलाह लिल्लज़ीन यामलून सूअ, बेशक अलाह तौबा आहे, रुगो आहे अलाह ते क़बूल करणु कंहिंजे लाइ, जेके यालमून सूअ, जेके अमल बुछड़ो कंदा आहिनि नादानी सां, बिजहालत। हाणे हिते आहे इन्हनि लाइ तौबा आहे, पोइ अलाह पाक कीअं बि चए थो पियो त पोइ उला कयो तूं बोल लाह पोइ उन्हनि ते अलाह सां बाज सां मोटंदो आहे। हिते वरी अलाह थो चवे लैसत तौबत, ऐं न आहे तौबा यानी क़बूल थियणी, लिल्लज़ीन उहे माण्हू जेके या मालून कमु बिछड़ायूं कंदा आहिनि या कमु कंदा आहिनि, सयात बुछड़ो, जेके माण्हू अमल कंदा आहिनि बुछड़ा, कंदा आहिनि, कंदा रहंदा आहिनि या कंदा आहिनि। सयात माना सूअ माना बुछड़ो, सयात माना बुछड़ायूं, हता एसी ताईं जो इज़ा हज़र अहदहुमुल मौत, जंहिं महिल पहुचे थो उन्हनि मां कंहिंखे मौत, तंहिं महिल छा था चवनि, काल इनी तुबतु अल आन, यानी तुबतुल आन थींदो आहे, तुबतुल आन, अल आन माना हाणे, हींअर अल आन, ठीकु आहे।
पोइ जंहिं महिल पहुचे थो उन्हनि मां कंहिंखे मौत तंहिं महिल डिॼे थो ऐं डिॼी पहुचे थो बेशक आउं तौबा करियां थो। हाणे भला अल्लज़ीन ऐं न आहे हिकु उन लाइ तौबा न आहे जेके मौत जे वक़्तु तौबा कनि। त ग़लती थिए हिकदमि तौबा करणी आहे। वरी पोइ ॿियो कहिड़ो आहे, ॿ कैटेगरी आहिनि। भला ऐं ॿिए लाइ कंहिंजे लाइ न आहे, अल्लज़ीन उन्हनि जे लाइ यमूतून वहुम कुफ़ारुन, उन्हनि माण्हुनि जी तौबा क़बूल न आहे जेके मरनि था इन हाल में जो उहे आहिनि काफ़िर। जेको माण्हू काफ़िर थी मो उनजी तौबा क़बूल न आहे। छो तौबा न कॾहिं क़बूल थींदी उनजी, जॾहिं मरियो ई काफ़िर थी माना आख़िरत में तौबा थींदी न। पोइ त अलाह पाक अहिड़ो हिकिड़ा लफ़्ज़ इस्तेमालु कया आहिनि क़ुर पाक में, असां पढ़ी आया आहियूं सूरह आल इमरान में, त भले खणी अचनि सॼी दुनिया जी भरियल सोन जी, इवज़ क़बूल न थींदो हुनजो। उलाइक आतदना लहुम अज़ाबन अलीमा, हिते थींदो अज़ाबन, हिते थींदो अलीमा। जॾहिं मां आइन जो उचार कढण जो प्रैक्टिस कंदो हुउसि त हिते बि पढ़ंदो हुउसि अज़ाबन, हिते बि थींदो अलीमा। जिते बि अलिफ ईंदो, छो जो मां आइन जो उचार कढंदो हुउसि त जिते बि ईंदो हुयो अलिफ उते आइन निकिरंदो। ॾाढी ॿ टे ॾींहं एॾी परेशानी थी, एॾी परेशानी थी, ऑनेस्टली मां सही थो ॿुधायां। ऐं मूंसां हिकिड़े ॿिए बि ज़िक्र कयो त मां जॾहिं आइन जी प्रैक्टिस कई आहे त मां थकिजी पियो आहियां। यानी अलिफ जो बि मुंहिंजो ऐन थो चार थी वञे, मुंहिंजो बिल्कुलु सही आहे। पर अलाह पाक इन में बरकत रखंदो ऐं इहो एॾो वॾो अजुर आहे हिन शइ जो असां कोशिशि था कयूं। ऐं अॼु उन्हनि जी बि हालति इहो आहे जो अल्हम्दुलिल्लाह रबिल आलमीन ॿई वीचारा अलॻि अलॻि इस्तेमालु थियनि था पिया। छो जो उतार प्रैक्टिस थी वई न, हिन जी त असांजी प्रैक्टिस थियल ई कोन्हे का। अल्हम्दुलिल्लाह रबिल आलमीन, असां हिकिड़ो ॿियो दोस्त बि आहे हिते असां वेठा आहिनि, उहो बि चए थो त मां हिन जी प्रैक्टिस कयां थो पियो। ॾाढी अलाह सां ई कंदो इनशा ताला, असां सभिनी खे अलाह पाक सम्झ ॾींदो ऐं आसानी ॾींदो। हिते थींदो आहे ईअं न पढ़िजे अज़ाबन अलीमा, न अज़ा अज़ाबन अलीमा, ही अलिफ़ आहे। ऐं नाए तौबा क़बूल थियणी उन्हनि माण्हुनि जी बि जेके बुछड़ायूं, उन्हनि जी जेके बुछड़ायूं कंदा आहिनि ऐं न ॾिजंदा आहिनि अलाह खां, एसिताईं जंहिं महिल जो उन्हनि खां पुॼे थो कंहिंखे मौत, तंहिं महिल उहो उन मौत खां डिॼी चवे थो पियो त बेशक आउं तौबा कयां थो। हाणे इहा क़बूल आहे। ऐं न आहे उन्हनि माण्हुनि जी तौबा क़बूल जेके मरनि था इन हाल में जो हुया काफ़िर। पोइ जॾहिं तौबा उन क़बूल, ख़बर मुंहिंजी तौबा घुरंदा चाहे आख़िरत में, उनजी तौबा क़बूल थियणी न आहे। त क़यामत में जॾहिं हिसाबु थींदो पोइ चवंदा मां तौबा कयां थी, मां तौबा थो कयां, उहा तौबा क़बूल न आहे। उन वक़्तु न आहे, उहो अमल जो टाइम न आहे, उहो जज़ा आहे, सज़ा आहे। उलाइक आतदना लहुम अज़ाबन अलीमा, उहे ई माण्हू आहिनि जिन लाइ असां तयारु कयो आहे, असां लहुम आतद न, आतद माना माना तयारु कयो, न माना असां तयारु कयो आहे लहुम माना उन्हनि लाइ अज़ाबन अलीमा, अज़ाब ॾुखो ईंदड़। अलाह से माफ़ करे। 19-20, 19 खां 22 ताईं, हाणे आख़िरी आयतूं आहिनि 19 खां 22 ताईं, ठीकु आहे, 18 ताईं कयां असां। हिन में अनसा बि ईंदो, अनिसाए निसाए त थींदियूं औरतूं, ऐं ज़ौज जो ज़िक्र आहे, ज़ौज। हाणे औरतूं तव्हां जूं में बि घर माण्हुनि जी वाइफ अची सघे थी पई। ज़ौज वरी थींदो पार्टनर, मुड़ुस जी ज़ाल पार्टनर आहे, ज़ाल जो मुड़ुस पार्टनर आहे। ज़ौज जी ॻाल्हि आहे हिते। अचूं था क़ुर पाक चवे थो पियो या अय्युहल्लज़ीना आमनू, ए ईमान वारो, हे उहे जिन ईमान अथव, या ए ईमान वारो, ला यहिल, न ला माना न आहे, यहिल न आहे तव्हां ते हलाल, असां हिलाल चवंदा आहियूं, उहा हलाल आहे। लकुम तव्हां ते, तव्हांखे या तव्हां लाइ, अंतर सुनिसा कराही, तमामु इंपॉर्टेंट आहे, त तव्हां वारिस थियो औरतुनि जा, करहा ज़बरदस्ती। केॾो वॾो मैसेज आहे। अॻे छा हूंदो हुयो, एतिरी जालत ॿुधी त जेकॾहिं पीउ मरी वियो त उनजी जेकॾहिं तव्हांजी माटेली माउ हुई, पीउ खे वधीक ज़ालियूं हूंदियूं त पंहिंजी माउ खे छॾे बाक़ी जेके ॿियूं हूंदियूं उन्हनि सां पुट शादियूं बि कंदा हुआ। ऐं हर तरह जो मामिलो थी सघे थो पियो। ऐं ॿियो, जेकॾहिं को दोस्तदारी जो फोट थी वियो, को मुड़ुसु फोत थी वियो, कंहिंका माई को पसंदि हूंदी या कीअं, त उनजे मथां कपिड़ो वञी रखंदो, माना उहा उनजी पोइ थी वेंदी। ही माना उन माई जी मर्ज़ी हुजे न हुजे, सोसाइटी जी मर्दनि इहो कानून ठाहियो, हाणे इहो कानून पूरो थींदो, हुन ते कंहिं मर्द खे बि एतिराज़ न आहे। औरतुनि खे एतिराज़ आहे त एतिराज़ जी का अहमियत ई कोन्हे का। औरतुनि जो कहिड़ो एतिराज़ आहे? औरतुनि जो एतिराज़ जो हिकिड़ो हक़ ई कोन्हे, न को सुवाल जवाब जो हक़ आहे, उनखे मञणी आहे शइ जेका मर्द चई।
क़ुर पाक जो कमाल त आहे, ला यहिल, अल्लाह अकबर, नाए हलाल तव्हां ते, हलाल हराम छड़ो सूअर खणी, सूअर जेको असां बीह रहंदा आहियूं त सूअर हलाल आहे या नाए हलाल, अल्लाह पाक ही कहिड़ी शइ हराम कई आहे बि हिन ते को ॻाल्हाईंदो ई कोन मस्जिद में। नाहे हलाल तव्हां लाइ ही त तव्हां वारिस थियो औरतुनि जा ज़बरदस्ती। हाणे इहो करहन जेको आहे न, करहन चइबो आहे ज़बरदस्ती खे। ठीकु आहे। क़ुर पाक में हिकिड़ी ज़बरदस्त आयत आयल आहे, आल इमरान में 83 नंबर असां पढ़ी आया आहियूं। अफ़ा गैर दीन लाइ, ही जेके काफ़िर आहिनि न, अलाह जी दीन खां असां ॿियो को दीन घुरनि था पिया, यबग़ून वलहू, ऐं उन्हनि जे लाइ आहे असलम मन फिस समावात वल अर्द। हक़ीक़त इहा आहे त हुन जो वलहू माना हू माना अलाह, उन जे लाइ, उन अलाह जे लाइ असलम मञियो आहे सभिनी खे, मन फिस समावात वल, सभिनी उन्हनि खे मञियो आहे। हालांकि हे वरी ॿियो दीन था खणी अचनि, अलाह जो दीन न खपेनि। जॾहिं त हुनखे अलाह खे मञियो आहे कंहिं, जेको बि आहे ज़मीन ऐं आसमान में, इंसाननि जी ॻाल्हि नथी हले ॿिया, तौअन व करहन, चाहे दिलि सां या बिना दिलि जे, चाहे मर्ज़ी सां या बिना मर्ज़ी जे, वैल युरजाऊं, उन्हनि सभिनी ने मोटणो आहे। अलाह पाक जो जेको जेका शइ ख़लकी आहे उहा उनजे ताबे आहे, चाहे हुनजी मर्ज़ी हुजे न हुजे। माण्हू त चवंदा आहिनि करनि में केरु थो अची वञे, कंहिंजी मर्ज़ी न हूंदी जो ताबे हूंदो, पर बहरहाल पोइ बि अलाह पाक चए थो सभु ताबे आहिनि। पोइ इंसान ई भले हुजे, मञे न मञे त ताबे थियणो आहे, उहो इहो कर, मर्ज़ी न हुजे त औरत जा वारिस थियणो न आहे। भला त नकी तव्हां रोकियो उन्हनि खे, हलो हिकिड़ी त ॻाल्हि आहे वारिस न थियो, ॿियो अञा आहे त पूरी न थी आहे। भला तादुलो हुन, नकी तव्हां रोकियो उन्हनि खे, लितज़हबू, उन लाइ त तव्हां मोटाए वठो, ज़हब माना वञणु, लितज़हबू माना मोटाए वठणु, बिबादिन मां आते तुम हुन, कुझु हिसो, बाद माना असां सिंधी में चवंदा न बाद, बाद कुझु, मां आते तुम हुन, उन्हनि औरतुनि खे जेकॾहिं तव्हां कुझु ॾिनो आहे, माना खेनि काबिन या हक़ मारिया को ॿियो को तोहफ़ो वग़ैरह तव्हां ॾिनो आहे, त उन्हनि खे तव्हां इन करे न रोकियो, उन लाइ त जीअं तव्हां मोटाए वठो उन्हनि खां जेको तव्हां ॾिनो आहे उन्हनि खे, सवाइ हिन जे त उहे औरतूं आणीनि का बदकारी पधरी। जेकॾहिं का वाक़ई अहिड़ी का सबूत मिले थो पियो उन्हनि जो थो पियो, त पोइ अलॻि ॻाल्हि आहे। बदकारी वारो जेकॾहिं न आहे, त तव्हां उन्हनि औरतुनि खे पंहिंजे मर्ज़ी खां नथा रोके सघो, जेकॾहिं को ॿियो शादी करणु करणु चाहिनि थियूं पियूं त, नथियूं रहणु चाहिनि गॾु त मर्ज़ी आहे हुननि जी। हुन खां पोइ व आशिर हुन बिल मारूफ़, ऐं जेकॾहिं तव्हां गॾु रहो था हुननि सां, ऐं तव्हां गुज़ारियो साणनि हुननि सां सुहिणे नमूने, बिल मारूफ़, मारूफ़ चइबो ई हुनखे त जेको आम रवाजी सुठो तरीक़ो हुजे, आम रवाजी ख़राबु न, हलंदड़ चढ़ंदड़ सुठो, जेको मोज़स तरीक़ो हुजे, सभिनी खे पसंदि हुजे, सभिनी जे लाइ बहितरी वारो हुजे, उन सां गॾु रहणो। आशिर, हाणे अशिर हुन में निकितल आहे न, इहो बि हिन मां तव्हांजो आहे, इहो फेल आहे हिन जो, आशिर, इहो आशिर, आशिर मुआशिरो, मुआशिरो चइबो आहे गॾिजी रहण खे, आशिरू माना अलाह हुकुम थो ॾे, ही अमर आहे, आशिरू अमर आहे, हुकुम, आशिर रहो तूं हुन सां गॾु, ठीकु आहे, आशिर गुज़ार, आशिरू गुज़ारियो, हुन उन्हनि औरतुनि सां बिल मारूफ़, ऐं मर्दनि खे हुकुम आहे, जेको हिन जी नाफ़रमानी कंदो, ज़िद में केरु ईंदो, उहे मर्द ईंदा, जिन इंसाफ़ी कई न कई, सुठो गुज़ारियो न गुज़ारियो। फ़ैन करे तुम हू नफ़ा असां तकरो शयन, हिते कमाल जो मैसेज आहे 19 नंबर में, अलाह पाक फरमाए थो, पोइ जेकॾहिं न वणनि तव्हांखे, करे करे तुम हुन, उहे जेकॾहिं तव्हांखे नथियूं वणनि औरतूं सभु, जेकी मुंहिंजी ॻाल्हि थी हले पई जंहिंजी, या तव्हांजूं औरतूं या ज़ालूं, फ़असा अन तकरहू, त धीरज कयो, हीअ ब्रैकेट में आहे, हिन में कोन्हे, त हीअ क़ुर पाक फ़क़ति इहो थो चए त मतां त मतां त, मतां हे जेको बिलू में आहे निरे में, अन तकरहू शयन, मतां त तव्हां नापसंद कयो का शइ, अन तकरहू तव्हां, थी सघे थो माना फॉर एग्ज़ाम्पल, हा न, नापसंद कयो शइ, का बि ॻाल्हि, का बि हिकिड़ी ॻाल्हि, का बि शइ नथा नापसंद कयो, वयजल अलाह, ऐं करे अलाह उन में छा, फी ही उन में ख़ैरन कसीरा, भलाई घणी, माना औरत जे मामले में अलाह पाक एॾो पाबंदियूं रखियूं आहिनि त तव्हां तकड़ बि न कयो, भले तव्हांखे औरत नथी वणे, पर ज़रूरी न आहे त तव्हांखे जुदा करे छॾियो पाण खां।
न ज़ोरीअ रखिणो आहे, न ज़ोरीअ वारिस थियणो आहे, न ज़ोरीअ जुदा थियणो आहे, छो जो नथी वणे। पर ईअं न कजे, छो जो तव्हां थी सघे थो का शइ नथा पसंदि कयो, पर कहिड़ी ख़बर त अलाह पाक उन में का शइ बहितरी रखी आहे तव्हांजे लाइ। माना सिलसिलो गॾे रखो, ठाहींदा हलो मुआशिरे खे, ख़राबु न कयो। जॾहिं वणे तॾहिं तलाक ॾियणी आहे, जॾहिं वणे तॾहिं औरत खे धमकी ॾियणी आहे तलाक जी। असां वटि त तलाक ईअं जेको न तरार ठही पई औरत ते हूंदी आहे, शादी करे वेंदी आहे घर, ॿिए ॾींहं कोन्हे त कंध ते तरार हूंदी आहे तलाक जी। बाबा जी अम्मा जी ख़िदमत न कय, हुनजी न कय, मुंहिंजी भेण जी ख़िदमत न कय, भाणे जी ख़िदमत न कय, हुन सां घटि ॻाल्हाई, हुन सां वधि ॻाल्हाई, हिन खे इज़त ॾिनई, हुनखे घटि वधि ॻाल्हाई, तरार टंगी पई आहे, बसि तलाक थींदा न त नाराज़गी नाराज़गी। ख़ुदा जो ख़ौफ़ कोन्हे को मर्दनि खे। भेण तव्हांखे सदाईं वणे थी पई, भेण तव्हांजी खे कोई ईअं चवे त तव्हांखे छा तसवर थींदो? तव्हां कंहिंजी धीअ तव्हांजे घर में शादी थी करे अची थी पई, उनखे तकलीफ़ था ॾियो, तव्हांजो धीअ कोन्हनि? जॾहिं तव्हांखे थी ॿिए घर जे में वेंदी, पोइ हुन सां बि इहा हालत थिए। मर्दनि जो न दिमाग़ ख़राबु लॻो पियो हूंदो आहे सदाईं। माना हिकिड़ो तसवर त कयो, कंहिंखे हक़ त पूरा पूरा ॾियो। औरतुनि खे बि ख़्यालु करणु खपे, मर्दनि जी फर्माबरदारी करणी आहे। हर ॻाल्हि ते बहस मुबहस सां घुर करणु, ही करणु, फसाद करणु, इहो को तरीक़ो आहे? घर खे ठाहे हलणो आहे। क़ुर पाक में केतिरियूं ॻाल्हियूं आहिनि जंहिंमें क़ुर पाक घर खे ठाहे हलण जूं ॻाल्हियूं कयूं आहिनि। ही बि उन्हनि मां हिकु आहे। जेके न वणनि तव्हांखे तॾहिं बि यार तकड़ि न कयो। ख़ुदा कमाल आहे, क़ुर पाक जी हिदायत त ॾिसो केॾी आहे, धीरज कयो। त मतां जेके शा तव्हां पसंदि कयो था पिया, अलाह हुन में का भलाई रखी हुजे, असां क़ुर सम्झो ई कोन्हे। पढ़ियो त हज़ार मुर्तबा हूंदोसीं इहो, जेकॾहिं कंहिं मुला ॿुधायो हूंदो त ठीकु आहे, न त असांखे कहिड़ी ख़बर। असां माना परहेप्स हिकिड़ो असां अथव हिन सां स्वाद सां। फिरोन असां फिरोन रसूल अख़ज़ना अख़ज़न वबीला, सूरह के में अल मुज़म्मिल में आहे न, असां फिरोन रसूल, ही गुमराही कई। हा, उहो स्वाद सां आहे, असां इहा सा सीन सां, माना परहेप्स मता। ठीकु थियो। हाणे ही आहे तव्हांजी मर्ज़ी, तव्हांखे नथी वणनि, इहो ठीकु आहे, गुनाह कोन्हे। नथी वणे नथी वणे, इहो थी सघे थो, को गुनाह कोन्हे। पर मतां तरसो, तकड़ि न कयो, सोचियो, थधा थियो। ज़रूरी न आहे त एॾी का वॾी ख़राबी त न आहे न, त पोइ तरसो, थधा थियो। अलाह जी मर्ज़ी थी सघे हुन में का बहितर हुजे तव्हांजे लाइ, इनास इहो बहितरीनु आहे न, त उहो ईअं माण्हू करे। हाणे 20 आहे 22 ताईं पूरो आहे। ऐं जेकॾहिं इरादो कयो तव्हां बदिलाइण जो हिकु ज़ाल जो ॿी जाइ ते, अरादो अरदतुम इस्तब्दाल तब्दीली, निकतल आहे, इज़ी यादि करणु आहे, इस्तब्दाल तब्दीली। ज़ौज माना ज़ाल, फॉर एग्ज़ाम्पल मकान ज़ौज, हिकिड़ी जाइ ते तव्हां ॿी ज़ाल हलण जो इरादो कयो था पिया, ऐं ॾिनो हुजेव उन्हनि मां कंहिं हिकिड़ीअ खे ढिघ माल, फॉर एग्ज़ाम्पल तव्हां हिकिड़ी खे तव्हां ढिघ माल जो ॾिनो हुजे, चाहे उहो हुजे तोहफ़ा हुजनि हुनखे, सॉरी, हुनजो जेको तव्हां हुनखे हक़ुमार ॾिनो हुजे, जेको बि हुजे, खणी जाम ॾिनो हुजे हुनखे, त पोइ न तव्हां मोटाए वठो मंझांसि कुझु बि। किनतार चइबो आहे ढिघ, ढिघ माल जो ॾिनो हुजे तव्हां, कमाल आहे। फला ताख़ुज़ू मिन्हु शैअन, का बि हिकिड़ी शइ न। हाणे मूंखे मूंखे तलाक ॿुधाए करे ॾियणी आहे, हुन खां सामान बि वठिणा आहिनि, कुझु ॿ कंगड़ी ॾिनियूं हुयसि, का जो लाकेट ठाहे ॾिनो आहे खणी, या छा, त उहो वरी वरी थी सघे थो माउ बि गॾिजी वञे हुन मुड़ुस जी हुनजी। हा बाबा, इहो त पोइ वठी छॾिजांसि। बाबा तव्हां इंसाफ़ कयो, पीउ माउ जेके वेठा हो पंहिंजे ॿारनि जे लाइ, उन्हनि खे इंसाफ़ सां रखो, चाहे तव्हांजी नुंहुं हुजे, तव्हांजो पुटु हुजे, चाहे धीउ हुजे। जहिड़ो धीअ जो ख़्यालु था कयो, ओहिड़ो नुंहं जो ख़्यालु कयो। ॿारनि खे बि सम्झाइजे, वॾा वॾनि जो कमु आहे इहो। ईअं न त अति मुसीबत पैदा कजो हिननि जे लाइ, शिकायतूं हे हो ॿियो टियों। असांजे सिंध में हिते त हाणे कोन्हे को माण्हू गॾी नथा रहनि ससु सहुरा, उते त आम जाम शिकायत जा ढेग लॻा पिया आहिनि, माण्हू अचे घर ऐं शिकायत शुरू। बसि हर कंहिंखे ख़्यालु करणु खपे, जंहिंजी जेतिरी ड्यूटी आहे मोहबत सां अदा करे। अलाह असां सभिनी खे ख़ुदा करे घर में, सोसाइटी में, मुआशिरे में, पंहिंजे घर में बहितर रहण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। बर्दाश्त थोरी हुजे हिक ॿिए जे लाइ। जेकॾहिं तव्हां भले हुनखे ढिघ माल जो ॾिनो, त पोइ न तव्हां वठो मंझांसि कुझु बि, हुन मां वापसि वठिणो न आहे। हा ताख़ुज़ न हू बहताननि इस्म मुबीना, छा तव्हां, अलाह कोई क्वेश्चन थो करे हिन ते, छा तव्हां वठंदव उहो ॾिनल हुकुम या कोई तोहफ़ो जो बि बहतान ऐं बदी ज़ाहिर करण सां?
बोतान ऐं बदी सां माना या त न को बोतान वठी छॾियो, या को तव्हां ॿियो को ज़ाहिर गुनाह जेको आहे कयो था, इहो उन ते ज़ुल्म था कयो, खुलियल गुनाह। हा ताख़ुज़ न छा तव्हां वठंदव उहो, या जेको शइ का बि तव्हां वठो था न वापसि का बि शइ, बोहताननि, बोहतान मानो त इल्ज़ाम हणी करे, उहा इस्मन मुबीना ऐं वॾो गुनाह आहे, गुनाह खुलियल गुनाह था कयो तव्हां पोइ इहो, क़ुर पाक लफ़्ज़ ॾिसो न था, इस्मन मुबीना, कैफ़ ताख़ुज़ न हो, ऐं कीअं था तव्हां वठो इहो या खसियो माल हुन खां, वक़द अफ़दा, यानी हिन में बि केॾो मतिलबु आहे, ॾिसो त सही, ज़ाल मुड़ुस गॾु त रहिया आहिनि न पाण में कुझु वक़्तु गॾु रहिया आहिनि न, हिक ॿिए सां गॾु रहिया आहिनि न, ॾुख सुख में गॾु रहिया आहिनि न, हिक ॿिए खे फ़ाइदा ॾिना अथऊं, गॾु रहिया आहिनि ॾुख सुख में। हाणे अलाह पाक थो चए, अलाह पाक ज़िक्र कहिड़ो थो करे, वक़्तु अफ़दा बअदुकुम मिला बद, हालांकि हक़ीक़त इहो आहे त तव्हां फ़ाइदो वरितो आहे हिक ॿिए खां, ऐं उन खां पोइ वाखज़ ज़मीन को मीसाकल ग़लीज़ा, ऐं उन्हनि ज़ालुनि तव्हां वरितो तव्हां खां महर ॾियण जो अंजाम पको, भई उन त तव्हां सां शादी कई त इहो पको अंजाम हो न त तव्हां हुनखे हक़ महर ॾींदव, पोइ जेको तव्हां हुनखे तव्हां तोहफ़ा बि ॾिना, जेकॾहिं का ॿी शइ बि ॾिनी, हुनखे को प्लाट लिखी ॾिनो, हुनखे का जाइ लिखी ॾिनी, पोइ तव्हां हुनखे वापसि था वठो, कीअं था वठो, अलाह पाक थो चए कीअं छो, ऐं कीअं था तव्हां वठो, घसियो था हुननि खां माल, अलाह अकबर जल शानहू, छो जो तव्हांखे नथी वणनि उहे बसि, केतिरियूं माना आहिनि, केतिरो ॻाल्हाइजे हाणे छा, अलाह साईं करे असां सभिनी खे पाण सम्झ में अचे, ख़ुदा करे जो वरी वर्जायूं पढ़ूं त इहा असां माना सां पढ़ूं, सिखी पढ़ूं, अमल कयूं इनशा ताला बहितरीन। वला तनकी हू, ऐं ॿियो हाणे हिते कानून थो अची वञे, अॻे जा ॿुधाए ज़िक्र कयोसीं न पुराणे ज़माने में छा थींदो, अलाह पाक हिकिड़ी पाबंदी आई आहे हिते, हिकिड़ी ॿी में ईंदी त कंहिंसां शादी नथी करे सघिजे, इहा उहा ॻाल्हि आहे, अलाह पाक ईअं किथे किथे ॿुधायो अथई कंहिंसां शादी करे सघिजे थी, पर हिते काफ़ी जॻह ॿुधाए की हिन सां शादी नथी करे सघिजे, इहा हिकिड़ी ॻाल्हि हिते आहे, वलातन कयो ऐं न तव्हां निकाह करियो, जिन सां निकाह कयो पीअरुनि तव्हांजे, हाणे हिते छा लिखियो आहे, आबाउकुम, आबाउ छा थींदो आहे, पीअर, पीउ हिकिड़ो हूंदो आहे न, पीउ त हिकिड़ो हूंदो आहे, पीउ घणा न हूंदा आहिनि, माटोड़ो पीउ जो त ॿी ॻाल्हि आहे, पर हिन में जेको तफ़सीरनि लिखियो आहे अबनि ॾाॾा, पीउ या ॾाॾे, उन्हनि में जेकॾहिं का औरत रहे थी पई, ऐं जेकॾहिं हू तव्हांखे हुन सां निकाह न आहे करणो, पोइ चाहे मिल्कियत हासिल करण जे करे या की ॿी सबब जे करे बि, ऐं न तव्हां, अलाह पाक इहा ला नाहिया चइबो आहे हिनखे, जंहिंमें हुकुम अचे, उहा ला जंहिंसां अलाह हुकुम करे त इहा शइ न कयो, उहा छा थींदी आहे ला, या ला नाहिया, असां पढ़ी आया आहियूं, ऐं न तव्हां निकाह करियो जिन सां निकाह कयो पीअर तव्हांजनि या बंदाननि, उन्हनि औरतुनि मंझां सवाइ हुनजे त जेके हक़ीक़तनि अॻे थी चुको, सो गुज़री चुको, उन जी ॻाल्हि न कयो, पुराणे ज़माने जी ॻाल्हि ख़तमु थी वई, छो बि कुरेश उहे ई त हुया जेके पहिरियों असाब सगोरा केरु हुआ पहिरें ज़माने उन्हनि, हाणे त असाब थी विया त उन्हनि जी ॻाल्हि ई ॿी थी वई, पर जेके इन्हनि ई उन्हनि जा मिट माइट त काफ़िर हुया न, मुआशिरो काफ़िरनि जो हो न, त उन में इहे शयूं हुयूं न, पर हाणे छा आहे, हाणे न आहे का, अॻी ॻाल्हि गुज़री चुकी, इलाका तव्हां ॿुधायो था लफ़्ज़ जेको आहे सल्फ़ सालीन, सल्फ़ सालीन, सलफ़ सालीन चवंदा अथव, पुराणा ज़माने वारा सुठा माण्हू, ठीकु आहे न, असां हिकिड़े दोस्त ॾाढो ज़िक्र बि कयो अथव सल्फ़ सालीन, मगर हिते लफ़्ज़ आयल आहे क़ुर पाक में सलफ़, इन कान फ़ाहिशतन, इहो वॾो बेहयाई जो कमु आहे, उहा मक़तन, अलाह पाक छड़ो इहो फ़ाहिशत चए तॾहिं बि काफ़ी हो न, मक़तन, ऐं इंतिहाई नफ़रत चोकी ॻाल्हि जे खे चइजे न, हुनखे मक़तन चइबो आहे, सा सबीला ऐं बुछी आहे इहा वाट आहे। हाणे असांजो टाइम बिल्कुलु पूरो थी चुको आहे हिते अल्हम्दुलिल्लाह रबिल आलमीन, ऐं असां हिते असांजो सेशन हिते पूरो थियो आहे, जेकॾहिं कोई वेहणु चाहे थो त ठीकु आहे, जेकॾहिं कोई वञणु चाहे थो हुनजी मर्ज़ी, असांजूं आयतूं पूरियूं थी चुकियूं हिते, हाणे थोरी हिकिड़ी ॻाल्हि आहे ग्रामर में असांखे चयोसीं त हीअ आयो कुम, कुम, हीअ ॿिन्ही में कुम आहे न, इहो ज़मीर मुतसिल आहे, थोरो मुख़्तसरनि ॿुधायूं था जल्दी ख़तमु कबो, 2 या मिंट 3, ॻाल्हि छा आहे त हिते आवा इस्म, हिन सां माना औरत, औरतूं, हिन सां ॻाल्हायो कुम, निसा ए कुम, ठीकु, त ही छा थी वेंदो हिन ॿिन्ही जो कॉम्बिनेशन, ही आहे छो जो कुम जो हिन जो मतिलबु छा थींदो, औरतूं तव्हां जूं, जूं जॾहिं आयो रिलेशनशिप थियो न, माना इहो मुदाफ़, इहो मुदाफ़ा, इहो मुदाफ़िल आहे, कंहिंजूं तव्हांजूं, इहो मुदाफ़िल आहे, केरु औरतूं, इहो मुदाफ़ा, केरु मुदाफ़ा, केरु मुदाफ़ा, कंहिंजूं माना या कंहिंजे लाइ, उहो मुदाफ़िल आहे थींदो आहे, हुन खां पोइ हिते छा आयो आहे, हिते त मिन ख़बर आहे इहो हर्फ़ जर आहे, ऐं हर्फ़ जर जॾहिं बि ईंदो त पोइ ही छा थी वेंदा आहिनि, सॼो हे छा थींदो,
जारुन व मजरूर, जारुन व मजरूर सिंपल। जारुन मजरूर तेसि ताईं न थींदो जेसि ताईं हर्फ़े जर न अचे। ही मजरूर आहे, मजरूर ॿियनि ॻाल्हियुनि में बि थींदो आहे, हुन ॻाल्हि खे छॾींदासीं पोइ ॾिसंदासीं। मुदाफ़ इलैह में बि मजरूर हूंदो आहे। ऐं ही जेको आहे इसम मजरूर हर्फ़ जर खां पोइ ही बि मजरूर आहे, त ही बि मजरूर आहे, निसा ए कुम। हाणे ही मजरूर कुम कीअं आहे? हे कुम आहे, हालांकि अंदरि पेश आहे, पर इहे त पोइ ॻाल्हाईंदासीं, पर हूंदा इहे मजरूर आहिनि बसि। इन जो कानून पोइ पढ़ंदासीं। इनखे वधीक सम्झण जी ज़रूरत न आहे। फ़क़ति इहो ॾिसणु खपे त मुदाफ़ इलैह आहे, जारुन में मजरूर आहे। उन खां पोइ अलाए हिन में छा आहे? अला प्लस हिन, हा, फ़अमसिकू हुन, यतवफ़ा, या प्लस तवफ़ा हुन, या हर्फ़ हर्फ़ मुदारे आहे। फ़ा असांखे ख़बर आहे त ही जेको आहे फ़ा माना पोइ, इन हर्फ़ जो बि नालो आहे जेको आहे हक़ीक़त में हिनखे बि चवंदा आहिनि आतिफ़ बि चवंदा आहिनि, कॾहिं ॿियो हुन जो नालो बि थींदो आहे, पर कॾहिं फ़ा ज़ाइदा हूंदी आहे, इन ते फ़िलहालु कोन था अचूं, पर फ़ अमसिकू हुन टे अखर, टे लफ़्ज़ आहिनि, या वाला हुन। इहो असां ज़िक्र कयोसीं त तमामु बुनियादी मालूमात हुजणु खपे। हाणे ही हिकिड़ो अजीब तव्हां जुमिलो आहे, तव्हां ॾिसजो। ज़ैद ज़ैद जे दोस्तनि सां गॾु मस्जिद वियो, उते ज़ैद ऐं ज़ैद जे दोस्तनि गॾिजी निमाज़ पढ़ी। ज़ैद जी उमिरि 30 साल आहे ऐं ज़ैद जो तालुक़ु सिंध सां आहे। ज़ैद खे ॿ भाउर आहिनि, ज़ैद जा ॿई भाउर ज़ैद खां नंढा आहिनि। ज़ैद सिंध जे शहर हैदराबाद में पैदा थियो हुयो, पर ज़ैद पढ़ियो कराची में। ज़ैद जी माउ ज़ैद खे अरबी अरबी सेखारी जीअं ज़ैद क़ुर सिखे। ईअं को जुमिलो तव्हां कॾहिं पढ़ियो हूंदो, ज़ैद 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 ज़ैद, हीअ ज़ैद आहे, हीअ ज़ैद 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 ज़ैद। इहो सिंधी जुमिलो सही न आहे। ई जुमिले में नाले जो बार बार इस्तेमालु न थींदो आहे। थींदो कीअं आहे? हीअ ग़लति सिंधी आहे, ईअं सम्झो। हीअ अजीब आहे, ज़ैद 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 ज़ैद, भला छा ज़ैद आहे, छा आहे? इहो थींदो कीअं? ज़ैद पंहिंजे दोस्त सां गॾु मस्जिद वियो, पंहिंजे दोस्त सां। उते हुन ऐं हुन जे दोस्तनि गॾिजी निमाज़ पढ़ी। ज़ैद जी उमिरि 30 साल, वरी ज़ैद जी ॻाल्हि आई। ज़ैद जी उमिरि 30 साल आहे, हुन जो तालुक़ु सिंध आहे। ज़ैद खे ॿ भाउर आहिनि, हुन जा ॿई भाउर हुन खां नंढा आहिनि। ठीकु आहे। ज़ैद सिंध जे शहर हैदराबाद में ॼायो। हाणे हिते बि ज़ैद आहे, हिते बि ज़ैद आहे, हिते ज़ैद आहे। पर काथे बि ॿिए हंधि, हिते बि ज़ैद ज़ैद आयो आहे, पर ॿिए हंधि आयो आहे हू पढ़े थो, हू पढ़ियो। ज़ैद क़ुर सिखे। ज़ैद जी माउ ज़ैद खे, कॾहिं जी आयो आहे, कॾहिं खे। रिलेशनशिप आहे, ख़बर न आहे कहिड़ी ॻाल्हि थिए थी पई। ऐं हुन जो तालुक़ु हुन खां नंढा। ज़रूरी न आहे त हुन जो सदाईं हुन जो अचे, हेॾो आयो आहे हुन खां। डिपेंड करे थो त ॻाल्हि कंहिंजी थी थिए। इहो आहे सिंधी तरीक़ो न। ॻाल्हि छा आहे त नाले जी जाइ ते जेको इहो हुन हिन हुन आयो आहे न, इहो जे हुन जो, इहे ज़मीर आहिनि सभई। नालो सदाईं इस्तेमालु कोन थींदो आहे, इहे ज़मीर चइबो आहे। तॾहिं ईअं ॻाल्हि हूंदो आहे। पोइ चवंदा न, मुंहिंजो नालो रशीद आहे, त मां क़ुर सिखंदो आहे, की न रशीद क़ुर सिखंदो आहे। मुंहिंजो नालो रशीद आहे, रशीद क़ुर सिखंदो आहे, ईअं चइबो छा? मां क़ुर सिखंदो आहियां, ख़तमु। माना मां छा आहे? उहो ज़मीर आहे। पोइ ज़मीर थींदो हिकु, जॾहिं घणा हूंदा त दमाइर, इहो अरबी में। ऐं पोइ सिंधी में छा थींदो आहे? दमीर ऐं दमीर। दमीरुनि थींदो दमीर, हिकु दमीर। ऐं दमाइर जे छा थींदो आहे? दमीर प्लूरल। अरबी में हीअ ऐं हिन में सिंधी में हीअं लिखिबो। पर ॻाल्हि इहा आहे त नाले जे बदिले में इस्तेमालु थींदो आहे दमीर, या आहे दमीर नाले जी में। उहे कहिड़ा दमीर आहिनि, अॻे असां पढ़ियासीं। हुआ हुम अंत अना अंतुम न, इहे असां वरी सिखंदासीं, थोरो जल्दी था रिवीजन कयूं। ही आहे उहो, उहे, तूं, मां, तव्हां, असां। इहे छा आहिनि? मुब्तदा खे छॾियोसि फ़िलहालु। बहरहाल इहे थींदा आहिनि ज़मीर मुतअ अलॻि। ज़बरदस्त हिकिड़ो तव्हांखे मां ॿुधायां थो पियो नुस्ख़ो आहे, बेस्ट प्रिस्क्रिप्शन अथव। बेस्ट प्रिस्क्रिप्शन अथव क़ुर सम्झण लाइ। हीअ दमाइर जी छड़ो हीअ ॾिसो तव्हां, ओ हीअ हिक खां 14 ताईं इहे सीखा चइबा आहिनि, इहे थींदा आहिनि। इन्हनि में सभु ज़मीर अची वेंदा। इनखे वरी मां अॻिते करे, जेकॾहिं तव्हां 14 आहिनि न, 14 खे अॻिते करे मां हीअं ॾेखारियो आहे हिते। ही मुज़कर जा अथव टे, ही मोनस जा टे, ही मोनस जा ही मोनस जा टे, हे वरी मुज़कर जा टे। ओ सॉरी,
ही मुज़क्कर ही मोनस, ही मुज़क्कर ही मोनस, पोइ फ़र्क़ु कहिड़ो थियो? ही ग़ाइब जा आहिनि, माना थर्ड पार्टी। हुआ हुमा हुम, हिया हुमा हुन, ही छह जेके आहिनि इहे वरी थर्ड पर्सन। साम्हूं जेको आहे मुख़ातिब आहे माण्हू, उन जे लाइ इहे न इस्तेमालु थींदा आहिनि। उन्हनि लाइ वरी हे छह थींदा आहिनि, अंत अंतुमा अंतुम अंती अंतुमा अंतुन। हे मर्द लाइ, औरत जे लाइ मर्द औरत, इहा प्रैक्टिस पोइ कंदासीं इनशा ताला। जेको अञा बाक़ी आहे, जेका मां, उहो औरत ॿियो मर्द बि ॻाल्हि साॻी आहे, मां न माना असां। इहो थियो हिते अल्हम्दुलिल्लाह रबिल आलमीन। ही चार्ट आहे जेको असां सदाईं रेफर कंदासीं। जॾहिं बि तव्हां क़ुर पढ़ंदव हुन में ही तव्हांखे ज़रूरी शइ नज़र ईंदियूं। हिन में हिकिड़ी ॿ थोरी ग़लती आहे, या मां क्रिएशन खणी ॾाढी कोशिशि कई आहे, थिए कोन थी। हिकिड़े मौस्ताद खे ॾेखारियो न, चयो त हिन में तुंहिंजी हीअ ग़लती आहे, बाक़ी ॿियो बहितरीनु आहे। अल्हम्दुलिल्लाह रब इनखे पोइ सम्झ में, हिन लाइ पूरो लेक्चर खपे। इहो ॾाढी सवलो न आहे। ॿियो कान जो हे आहे, इनखे पोइ कॾहिं ॿीहर सम्झंदासीं इंशा ताला। ॻाल्हि चवण जी फ़क़ति एतिरी आहे, छड़ो इहो यादि तव्हांखे करिणो आहे। ॾिसो, कान अलाह अलीमन हकीम आयो न, कान जॾहिं बि ईंदो उन जो हूंदो इस्म कान, ख़बर कान। ही ख़बर कान हिकिड़ी अवल, ख़बर कान बि हिन हिन आयत में सूर निसा जी। वरी जॾहिं हिते वेंदासीं त ही जेको आयत 16 में आयो हुयो, इन अलाह कान तवाब रहीमा, इहो 16 आयत में नंबर आयो। पर सूर नसर में अथव इन हू कान तवाब वल असर इन इंसान लफ़ी ख़ुस्र, इहो आहे न, इन हू कान तवाब, इन्हनि में बि कान आयो आहे न। हाणे हिकिड़ो लफ़्ज़ आहे इन, हिन में बि इन आयो अथव। इन ॿियो कान, इहे ॿई जॾहिं बि जिते बि अचनि, इन में ईंदो आहे इस्म इन, ख़बर इन। हिते थींदो इस्म कान, ख़बर कान। एतिरो यादि कयो, तव्हां वॾो गंज कमायो इनशा ताला। हिन जा कानून कहिड़ा आहिनि पोइ उहो ॾिसंदासीं। अलाह पाक खां दुआ आहे त क़ुर पाक खे सही तरीक़े सां पढ़णु सम्झणु सिखण में असांजी मदद फरमाए, हुनजी हिदायतुनि ते अमल कई तौफ़ीक़ नसीब फरमाए। ऐं जेकॾहिं सिखण में का ग़लती थिया त अलाह पाक पंहिंजे रहम सां माफ़ फरमाए। ऐं what you say names up for any questions, comments or any feedback inshallah. जज़ाकल्ला ख़ैर, जज़ाकल्ला ख़ैर। कंहिंजो को सवाल हुजे?